केर पाण के गड न समझे असा सब मोतबर आहियूं छो जो असां इंसान क्यों यो पाप सेठ साहब केर पाण के गड न समझे असा सब मोतबर आहियूं छो जो असां इंसान आहियूं। धनु हिकिड़ी ऐं बकर खे ॿी खे परे करण त आया आहियूं। इन जो मतलब आहे त घण घुरिया ॾितल धनु ॾितल जल्दी ॿुधाए कहिड़ो कारो मुंहुं करण आयो आहीं। सेठ साहब अछो ॾेई मूं हाणे कारो कीअं कयां इहो हिकिड़ो ई मुंहुं अथई न मिल्कियत तव्हां खां पुरी सघे थी। सुगड़ पर सेठाणी खे असां ईअं करणु कोन ॾींदासीं। साहब तव्हां घबरायो न सेठाणी जा नाकाम इरादा असां पाणी में भिॼाए छॾींदासीं। खबरदार क्यों केरु हथों थो ॾिए न त मां पटे चढ़ण में देरि कोन थो कयां ब्रेक फेल अथमि बाबा। सूबेदार सुकरी खबरदार जे हिन मुंहिंजो बंगलो ख़राब कयो न त मां हिनखे मारे नार करे छॾींदुमि। ठीक यस क्यों केरु अकल थो ॾिए न त पटी चढ़ण में देरि कोन थो कयां मुंहिंजी ब्रेक फेल अथव बाबा। सूबेदार सुकरी खबरदार जे हिन मुंहिंजो बंगलो ख़राब कयो त मां हिनखे कोन छॾींदुसि मारे नार कंदोमांसि। हाणे लोन पियो पई सदा लोन क्यों असां सां तय कई आहे न कॾहिं गिरफ़्तार न हुजी हाणे लोड़ वञी पंहिंजी सज़ा। सूबेदार सुकरी हिनखे वठी वञी लाकअप करे ओके अॼु सेठ साहब ओके महांगी आहे। ठीकु आहे मां शादी करण लाइ तयारु आहियां पर जूलीअ जी फीस ॾाढी महांगी आहे। त पोइ ठीकु आहे अवां मूंसां गॾु आहियो त मां बि पाण खे अमेरिका थो सम्झां। त पोइ ठीकु आहे अवां मूंसां गॾु आहियो त पोइ मां बि पाण खे अमेरिका थो सम्झां। त पोइ ठीकु आहे तव्हां मूंसां जे गॾु आहियो त मां बि पाण खे अमेरिका थो सम्झां। क्यों त पोइ ठीकु आहे तव्हां ॿई मूंसां गॾु आहियो त मां पाण खे अमेरिका थो सम्झां। हाणे इसराइल ऐं अमेरिका गॾिजी इन सेठणीअ सां मुक़ाबिलो कंदा। सुगड़ चए ऐं सेठाणी खे अहिड़ो पुछड़ो कंदासीं जहिड़ो हिन ड्रामे में किरदारु अथसि।